हिकु मुसलमान ऐं ईसाईअ जी मुतासिर कंदड़ कहाणी। हीअ तस्वीर 1899 ईस्वीअ में वरिती वई आहे। इहे ॿई माण्हू हिकु शानदार कहाणीअ जा मुखिया किरदार आहिनि, मोहम्मद ऐं समीर, जेकी 19वीं सदीअ जे आख़िर में शाम जे शहर दमश्क में रहंदा हुआ। समीर हिकु ईसाई हो जेको फालिज सबबि माज़ूरीअ जो शिकार बणियो हो ऐं मोहम्मद हिकु नाबीन मुसलमान हो। समीर जी अखियुनि खां सवाइ मोहम्मद वटि को बि ज़रियो न हो त हू दमश्क जी घिटियुनि में पाण हली सघे, जॾहिं त माज़ूर समीर मोहम्मद जे पेरनि खां सवाइ किथे बि पहुची नथे सघियो। समीर मोहम्मद जूं अखियूं बणियो ऐं नाबीन मुसलमान संदसि पेर, ॿई हिक ॿिए जा मुहताज हुआ, जंहिं करे इन्हनि जी दोस्ती तमामु गहरी हुई। मफ़लूज क्रिश्चन ऐं नाबीन मुसलमान ॿई यतीम हुआ, हिक ई घर में हमेशा गॾु रहंदा हुआ ऐं साॻे ई जाइ ते कमु कंदा हुआ। समीर दमश्क जे हिक पुराणे होटल में माण्हुनि खे कहाणियूं ऐं किस्सा ॿुधाए संदन दिलि विदराईंदो हो त मोहम्मद उन ई होटल जे साम्हूं फ्रूट विकिणंदो हो। चयो वञे थो त जॾहिं समीर मरी वियो त मोहम्मद हर वक़्तु रोईंदो रहियो, छो त हू पंहिंजो अधु विञाए चुको हो। समीर संदसि दोस्त हुजण सां गॾु संदसि अखियूं पिणु हो। आख़िरकार 7 ॾींहुं हू बि पंहिंजे दोस्त जे ग़म में दिलि टुटण सबबि फ़ौत थी वियो। दुआ आहे शाल असां बि मज़हब, फ़िरके, रंग नसुल जा सभु फ़र्क़ विसारे फ़क़ति हिकु क़ौम थी प्यार ऐं मुहबत सां गॾु रहूं ऐं हिक ॿिए जो सहारो बणिजी पंहिंजे देश में अमन, सुख ऐं सलामतीअ सां रहूं।